गुरु अंगद देव हिकिड़ा सिंधी हुआ। गुरुमुखी लिपीअ जा आविष्कारक गुरु अंगद देव ऐं गुरु नानक जंहिंखे योग्य सम्झो हो पंहिंजी गद्दीअ जे, उहो भाई लहिणो सिंधी हो। भाई लहिणे जे नाले सां ई ख़बर थी पए उहो सिंधी हो। लहिणो अखर कहिड़ी भाषा में हूंदो आहे ॿुधायो? सिंधी भाषा में। सिंधीअ जे अलावा की ॿिए भाषा में इहो अखर मिलंदो आहे छा? पंजाबीअ में कंहिंजो नालो आहे भाई लहणाराम, त साबित इते ई थो थी वञे भाई लहिणो सिंधी हो। अच्छा, भाई लहिणे जे पीउ जो नालो फेरूमल। ॿुधायो फेरू अखर कंहिं ॿी भाषा में मिलंदो आहे? पंजाब में आहे कोई फेरूमल? सिंधियुनि में आहे न। अच्छा, माउ जो नालो रामी बाई। रामी कंहिंजो अखर, कहिड़ी भाषा जो अखर आहे? सिंधीअ जो। ॿी ॻाल्हि, उहे जेको भाई लहिणो हो, इन जो पिता हू हो अकाउंट्स जो कमु कंदो हो। तॾहिं हलंदी हुई हटकाई ॿोली। गुरु अंगद देव जेॾी महिल गुरुमुखी लिपि ठाही त उहा लिपि किथां ठाही? हटकाई ॿोली, हटकाई लिपि खणी करे त कॾहिं चेक कजो हटकाई लिपि ऐं गुरुमुखी लिपि तव्हांखे ॾाढी मिलती जुलती नज़र ईंदव। हटकाई ॿोलीअ मां ई गुरुमुखी तयारु थी अथव। असां उहो भुलिजी वियासीं पंहिंजे सिंधी गुरूअ खे ऐं पंजाबी सरदारनि जी नक़ल करणु लॻासीं सिंधी। ॿी ॻाल्हि, असां सिंधियुनि जी कुल देवी केरु आहे? हिंगलाज माता हिंगलाज। इहो बि असांजी संगत खे ख़बर आहे, ॿियनि त कोन ॿुधायो आहे। ॿियनि पाण खे सिंधियुनि जा धार्मिक प्रमुख गुरू सॾाइण वारनि त कोन ॿुधायो असां सिंधियुनि जी कुल देवी केरु आहे। कुल देवता केरु आहे? शिव। असां सिंधियुनि जो अगरि कोई कुल देवता आहे त भॻवानु शिव आहे ऐं असां शक्ति हिंगलाज माता खे मञींदड़ आहियूं। भाई लहिणो माता वटि वेंदो हो, हिंगलाज माता वटि दर्शन करणु। साल में जेतिरा दफ़ा उनखे अवसर मिले, सिंध में त उहा ई माता आहे न। ही सिंध में रहंदड़ हिंगलाज माता जा पुॼारी, इन मां बि सिद्ध थो थिए उहे सिंधी हुआ।